नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे जाती खां ख़बर ॾींदा हलूं त जाती शहर के वार्ड नंबर 4 के रवासण मसामात चांगी ज़ाल रांझो सैकड़ों के छिते कुते हमलो करे छॾी ज़ख़्मी करे विधो है, जंहिंखे तबे इलाज लाइ तालका अस्पताल जाती आंदो वियो। जाती शहर के वार्ड नंबर 4 के रवासण मसामात चांगी ज़ाल रांझो सैकड़ों के छिते कुते हमलो करे छॾी ज़ख़्मी करे विधो है, जंहिंखे तबे इलाज लाइ तालका अस्पताल जाती आंदो वियो है, जंहिंजो इलाज जारी है। हिन ॾस में जाती जे समाजी ॼाण धुरियुनि मूजिब जाती तालके में छिते कुतन जो आज़ार है, जंहिं सबबि केतिरा ई माण्हू मुतासिर थी चुका आहिनि। काफ़ी एहतजाजन बावजूद ज़िले इंतज़ामिया समेत जाती जी इंतज़ामिया को भी तहरीक न वरितो। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हिन मामले जो नोटिस वठी छिते कुतन जो आज़ार ख़त्म करे इलाइक़े मां खौफ़ जी फिज़ा ख़त्म करे माण्हुनि खे छितनि कुतनि खां तहफ़ुज़ फराहम कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।